दादू मां बशीर पंवर जी रिपोर्ट मूजिब दादू शहर जे मोज़िज़ शख्सियत ऐं भंड बिरादरी जो नेक मर्द माजिद खान भंड, इशफाक अली भंड ऐं मुक़द्दस अली भंड जो ॾाॾो परियल खान भंड बीमार हुजण सबबि लाॾाणो करे वियो, जंहिंजी जनाज़े नमाज़ ऐं तदफ़ीन अॼु शाम 6 बजे संदसि अबाणे ॻोठ मेहू खान भंड में अदा कई वेंदी, जॾहिं त तॾो कॉलेज रोड डॉक्टर अमजद मस्तोई हाउस भरिसां भंड हाउस में विछायो वेंदो। शहर जे सियासी समाजी अॻवाननि सहाफ़िन दादू प्रेस क्लब जे सदर साबिर भंड, वली चांडियो, रईस मुजतबा भंड, मामा शहजाद भंड, वडेरो बाबू पंवर, बख्शल खान पंवर, मुजीब पंवर, मुमताज भंड, डॉक्टर शाहिद हमीद पंवर ॿियनि पारां दुख जो इज़हार कयो वियो आहे।